अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 28 अप्रैल 2023 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। प्रोफेसर अजमल सावंत जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार थी न सघिया। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। सिंध यूनाइटेड पार्टी पारां डिजिटल आदमशुमारी में सिंध जी आबादी घटि करण वारी साज़िश ते सख़्त ॻणती जो इज़हार। हारी अॻवान मंज़ूर लगारी खंभिजी वियो। टंडे मोहम्मद ख़ान मां 2 शागिर्दियाणियूं अगवा, वारसनि जो बाज़ियाबी लाइ एहतिजाज। हिंगोरजा में नीगर जी आज़ादी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो पुलिस सां चकरियूं। शागिर्दनि सां बदफ़ैलीअ वारे स्कैंडल जो मुख्य जवाबदार सारंग शर आज़ाद। सिंध जे सञाह वंदन पारां संस आज़ादी जी मज़मत। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। शहीद प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ इंसाफ़ कमेटी तरफ़ां फुहारा चौक खां सखर प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंजी क़यादत समाजी अॻवान शाइस्ता बलोच, हकीम ज़ंगेजे, सरवाण जतोई, ज़िया भट्टी, दिलबर भुट्टो, सतार ज़ंगेजे, होश मोहम्मद कटोहर, तसदुक अब्बास सोलंगी, सुंदर चाचड़ ऐं ॿियनि कई। रैली में शामिल अॻवाननि ऐं औरतनि शहीद अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ज़ोरदार नारेबाज़ी कई। अॻवाननि रैली खे ख़िताब कंदे चयो त प्रोफेसर शहीद अजमल सावंत जे क़त्ल पोयां जेके बासर शख़्सियतूं मुलविस आहिनि उन्हनि खे सरकार हथ नथी लॻाए, छाकाणि त उहे सरकारी धुर जा ख़ासि माण्हू आहिनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर सैद ज़ैन शाह डिजिटल आदमशुमारी में सिंध जी आबादी घटि करण वारी साज़िश तहत कयल बेज़ाब्तगियुनि ते सख़्त ॻणती जो इज़हार कंदे चयो आहे त वफ़ाक़ ऐं पंजाब खे ख़ुशि करण जे लाइ पीपल्स पार्टी जे ताउन सां डिजिटल आदमशुमारी कराई पई वञे। 2017 में सिंध जी आबादी पाकिस्तान जे 25% हुई, जेका घटाए 23% कई पई वञे। हिन गैर मुनसिफ़ाणी आदमशुमारी खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। असीं सिंध जी आबादी ऐं गणप ते कंहिं सूरत में कब्ज़ो थियण न ॾींदासीं। कराची मां जारी कयल पंहिंजे प्रेस बयान में सैद ज़ैन शाह वधीक चयो त आदमशुमारी जे नाले ते सिंध सां तअसुबाणो रवैयो बर्दाश्त न कयो वेंदो। हुन चयो त हिकु सोचियल सम्झियल साज़िश तहत सिंध जा हक़ खसण ऐं वफ़ाक़ खे जारी रखण लाइ सिंध जी आबादी खे घटि ॻणियो वियो आहे। हुन चयो त सिंध हुकूमत गैर क़ानूनी तौर धारियुनि खे सिंध में मुस्तक़िल तौर आबाद करणु चाहे थी ऐं धारियुनि खे डिजिटल आदमशुमारी वसीले रजिस्टर करे सिंध जी डेमोग्राफी तब्दील करण जी साज़िश करे रही आहे। सैयद ज़ैन शाह चयो त कराची समेत सिंध जे ॿियनि शहरनि जी आबादी घटि ॾेखारी पई वञे, जेका सिंध जे हर शहरी लाइ ॻणती जोगी ॻाल्हि आहे। कराची जी आबादी खे घटि ॾेखारण सां सिंध खे मजमूई तौर सियासी ऐं मुआशी नुक़सानु थींदो। जेकॾहिं शुमारियात खाते पारां कराची जी आबादी खे ॼाणी वाणी घटि करण या उन में हेरा फेरी करण जी साज़िश कई वई ऐं अगनि अखरनि खे पूरो न ॻणियो वियो त असां उन जी मुखालफ़त कंदासीं ऐं जेके सियासी पार्टियूं हिन जाली ऐं बदनीयती ते ॿधल डिजिटल आदमशुमारी जी मुखालफ़त कंदियूं, असीं उन्हनि जो साथ ॾींदासीं। हारियुनि जे हक़नि लाइ जा खोड़ींदड़ हारी अॻवान मंज़ूर लगारी सिंजोरे भरिसां ॻोठ जाफ़र लगारी मां मुबैना तौर खंभिजी वियो आहे। इन सिलसिले में मंज़ूर लगारी जे भाउ अली नवाज़ लगारी ॿुधायो त आउं ऐं मुंहिंजो भाउ मंज़ूर उताक में वेठा हुआसीं त अछी किरोला कार में आयल 4 हमराह जिन मंज़ूर जी पुछा कई, जंहिं ते मंज़ूर साण दुआ सलाम कई। उन मौक़े ते 4 जवाबदार मंज़ूर खे खंभे विया। हुन चयो त कार में वेठल हमराह चयो त तोखे साहिब घुरायो आहे, असां सां गॾु गाॾी में वेह। मंज़ूर ऐं मूं चयो तव्हां हलो, असां पंहिंजी मोटर साइकिल ते अचूं था, पर हुननि न मञियो ऐं मंज़ूर खे गाॾी में वेहारे खंभे खणी विया। अली नवाज़ लगारी ॿुधायो त असां पोयां तकड़ा लॻासीं, पर तेसिताईं हू स्पीड में असांजे अखियुनि खां ओझल थी विया।
असां मोटरसाइकिल ते जॾहिं सिंजोरे थाणे ते पहुतासीं ऐं मंज़ूर बाबति पुछा कईसीं त सिंजोरे थाणे वारनि ॿुधायो त असां त मंज़ूर खे नाहे घुरायो, न ई मंज़ूर मथां का FIR या NC दाख़िल आहे ऐं न ई पुलिस या सिक्योरिटी इदारनि तरफ़ां खेसि खणण या गिरफ़्तार करण लाइ थाणे ते का एंट्री थियल आहे। हारी अॻवान मंज़ूर लगारी खे खंभे गुम करण ख़िलाफ़ सिविल सोसाइटी ऐं सियासी समाजी धुरियुनि में ॻणती जी लहर छायल आहे। हिंगोर जा थाणे जी हद ॻोठ मुरियल भुट्टो मां पुरियत मोहम्मद सादिक भुट्टो जो 4 वरनि जो मासूम पुटु जाफ़र अली भुट्टो अञा ताईं बाज़ियाब थी नाहे सघियो। 40 ॾींहं खां वधीक वक़्तु गुज़रण बावजूदि पुलिस संस बाज़ियाबी लाइ को बि क़दम नाहे खंयो, न वरी पुलिस बाज़ियाबी वारो वाइदो वफ़ा कयो आहे। मासूम जाफ़र अली भुट्टो जी बाज़ियाबी लाइ 3 मरहले में तहरीक शुरू कई वई आहे। क़ौम परस्त संजा हवंदन ऐं भुट्टा बिरादरी जे मर्दनि ऐं औरतुनि प्ले कार्ड ऐं बिनर खणी डॉक्टर नज़ीर खोखर, मोहम्मद सादिक भुट्टो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में राणीपुर खां DIG पुलिस सखर जे ऑफिसरां पैदल मार्च शुरू कयो। पैदल मार्च कंदड़नि मासूम जाफ़र अली भुट्टो खे बाज़ियाब करायो, मासूम ॿारनि खे अगवा करणु बंदि कयो जा नारा हंया। उन मौक़े ते हुननि ॻाल्हाईंदे चयो त 1 महीने खां वधीक अरसो गुज़री वियो आहे, पर पुलिस मासूम जाफ़र अली भुट्टो खे अञा ताईं बाज़ियाब कराए नाहे सघे, सिर्फ़ कूड़ा दिलासा ॾेई रही आहे। मासूम जाफ़र अली भुट्टो खे बाज़ियाब न कराइण ते अमड़ खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। मोहम्मद सादिक भुट्टो मोटरसाइकिल किराए ते हलाए घर जो गुज़र सफ़र कंदो आहे। जॾहिं त गंबट जे भरिसां पैदल मार्च पहुतो त राणीपुर गंबट ऐं ॿिनि थाण जी पुलिस टालनि पहुची करे पैदल मार्च कंदड़नि ते वैशाणो तशदुद कयो। जॾहिं त क़ौम परस्त अॻवान डॉक्टर नज़ीर खोखर समेत 3 ॼणनि खे खंभियो वियो। जॾहिं त वैशाणे तशदुद जे करे केतिरियूं औरतूं बेहोश थी वियूं। हर तरफ़ रोजराड़ो मची वियो। पैदल मार्च कंदड़ गंबट भरिसां क़ौमी शाहराह ते धरणो हणी वेही रहिया, जंहिंजो चवणु हो त मासूम जाफ़र अली भुट्टो बि असांजो अगवा थी वियो आहे। पुलिस बि पुरमन पैदल मार्च कंदड़नि मथां कड़की पई आहे, असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। जॾहिं त डॉक्टर नज़ीर खोखर ऐं ॿिनि जी आज़ादी लाइ पैदल मार्च कंदड़नि जो 3 कलाकनि ताईं धरणो जारी रहियो। क़ौमी शाहराह जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। पुलिस ॻाल्हियुनि बाद डॉक्टर नज़ीर खोखर समेत ॿियनि खे आज़ादु करे छॾियो, जंहिं बाद पैदल मार्च पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवां थी वियो। टंडे मोहम्मद ख़ान जी शौकत कॉलोनी मां मुबैना तौर स्कूल वेंदे 2 शागिर्दियाणियूं दुआ चांडियो ऐं मुज़मिल मुबैना तौर अगवा थी वियो। जॾहिं त संदन बाज़ियाबी लाइ वारसनि असगर अली चांडियो, अल्लाह बचाई, फहमीदा चांडियो, कुलसूम चांडियो, नियाज़ अली ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि इल्ज़ाम हयो त असांजे 2 नियाणियुनि खे अली अकबर अबड़ो नाले शख़्स अगवा करे वियो आहे, जंहिं ख़िलाफ़ असां फ़रियाद पिणु कई आहे, पर पुलिस को बि क़दम खणण लाइ तयारु नाहे। PMA ऐं अमरसी कोर तरफ़ां टंडे मोहम्मद ख़ान भरिसां ॻोठ उमर चनड़ो में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जहिड़ो कि हेपाटाइटिस ऐं शुगर जे मर्ज़ जे टेस्टनि लाइ 1 रोज़ा मुफ़्त तिबी कैंप लॻाई वई, जंहिं दौरान मरीज़नि जूं टेस्टूं कयूं वियूं ऐं मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं वियूं। जॾहिं त इफ़्तिताही तक़रीब में सिविल अस्पताल टंडे मोहम्मद ख़ान जे MS डॉक्टर मंज़ूर शाह, PMA जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद अली मेमण, डॉक्टर मोहम्मद रफ़ीक विघियो ऐं ॿियनि शिरकत कई। शागिर्दनि सां बदफ़ैली वारे स्कैंडल जो मुख्य जवाबदार सारंग शर आज़ादु थी वियो आहे। ख़ैरपुर जी अदालत ट्यूशन पढ़ाइण दौरान 3 शागिर्दनि सां बदफ़ैली करण ऐं संदन वीडियो रिकॉर्ड करण वारनि केसनि में गिरफ़्तार जवाबदार सारंग शर खे ॾोह साबित न थियण ते आज़ादु करे छॾियो आहे। यादि रहे त ठरी मीरवाह में 3 शागिर्दनि सां बदफ़ैली करण ऐं संदन वीडियो रिकॉर्ड करण वारनि केसनि में ॾोह साबित न थियण ते जवाबदार सारंग शर खे आज़ादु कयो वियो। जॾहिं त जवाबदार खे सेंट्रल जेल ख़ैरपुर मां आज़ादु कयो वियो आहे। जवाबदार सारंग शर जी आज़ादी ते सिंध जे संजा हवंदनि पारां सख़्त तनक़ीद कई पई वञे।
नाम्यारे लेखक सुहेल मेमण चयो आहे त मसइलो इहो आहे त बाइज़त बरी बि थी वियो ऐं बेगुनाह बि साबित थी वियो ऐं सुवाल सारंगशर जी इज़त जो न आहे, सुवाल उन अदालत जी इज़त जो आहे। अहिड़ो हिकु फ़ैसिलो अदालतनि तां किरोड़े माण्हुनि जो एतबार खणाए छॾींदो आहे। बाइज़त बरी माना वरी नौकिरी, वरी स्कूल ऐं वरी ॿार। प्रोफेसर अहमद सुमरे लिखियो त असांजे इख़लाक़ियात जो मयार वञी इहो बचियो आहे जो मासूम ॿारनि सां बदफ़ैली कंदड़ बदनाम ज़माना सारंगशर जॾहिं जेल मां आज़ादु थियो त हिकिड़नि वञी खेसि नोटनि जा हार पाराया ऐं ॿिया वरी खेसि सोशल मीडिया ते मुबारकूं पिया ॾियनि। जेतोणीकि असां हिन मुल्क जे फ़रसूदा अदालती निज़ाम खे दुरुस्त करे नथा सघूं, पर इहो त असांजे वस में आहे त अहिड़नि ॾोहारियुनि सां नफ़रत करियूं जिन जा ॾोह पधरा आहिनि। फेसबुक ते खिल भोग ज़रूरु करियो, पर ख़ुदारा मश्करी जे चकर में अहिड़नि बद किरदार माण्हुनि जी तशहीर न करियो। हिकिड़ो सारंगशर जेकॾहिं अदालत जी सज़ा ऐं समाज जी नफ़रत खां बची वियो त अहिड़ा के ॿिया सारंगशर पैदा थींदा। बांधी में जस्कम जे कारकुननि वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ बादल बिरोही, अल्ताफ़ उमराणी, महबूब पिंजारो ऐं अली देशी जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि मुतालबो कयो त फौरी तौर बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। कंदकोट ऐं कश्मीर ज़िले मां वधीक 6 ॼणा अगवा, अंग 25 थी वियो। 24 कलाकनि दौरान वधीक 6 ॼणनि खे अगवा कयो वियो। कंदकोट जी सी सेक्शन थाणे जी हद मां हिकु निगर समेत 2 ॼणा अगवा थिया। वारसनि जो चवणु आहे त हथियारबंद होटल तां मज़दूरी करे वापसि घर ईंदड़ अब्दुल समद मलक ऐं शहबाज़ मलक खे अगवा करे विया, जॾहिं त करमपुर भरिसां ॻोठ गुलाम रसूल बजाराणी मां बि हथियारबंदनि हथां 4 ॼणा मुबैना तौरु अगवा थी विया। मगवियन में सजन मीराणी, नूरुद्दीन पहलकाणी, ख़ुदा बख़्श ऐं अलजनो टांवरी शामिल आहिनि, जॾहिं त वारसनि मुतालबो कयो आहे त फौरी तौरु जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मगवियन खे आज़ादु करायो वञे। राणीपुर भरिसां ॻोठ करीम बख़्श हिंगरो में जवाबदारनि पारां मासूम निगर सां संस पीआॾो मुबैना बदफ़ैली जो इंकशाफ़ थियो आहे। निगर जे वारसनि एहतिजाज कंदे चयो त जवाबदार सनाउल्ला, शिराज़ ऐं गुल हसन हथियारनि जे ज़ोर ते 5 सालनि जे निगर सां संदसि वालिदाॾो बदफ़ैली कई। टंडो मस्ती रेलवे स्टेशन वेझो कराची एक्सप्रेस जी बोगी खे बाहि लॻण जे नतीजे में 7 ॼणा सड़ी फ़ौत थी विया, जॾहिं त फ़ौतियुनि में 4 ॿारड़ा 2 औरतूं पिणु शामिल आहिनि। सड़ी फ़ौत थियल 3 ॿारड़नि ऐं 2 औरतुनि जो तालुक़ु हिकु ख़ानदान सां आहे, जॾहिं त फ़ौतियुनि जा लाश ख़ैरपुर अस्पताल मुंतक़िल कया विया। हिकु पिरसन औरत जी सुञाणप राबिया तौरु पिणु थी आहे। फ़ौती औरत आर्मी ऑफिसर जी वालदा हुई। फ़ौत थियल ॿार पिणु आर्मी ऑफिसर जा हुआ। सिंध में मई जे महीने में मामूल खां वधीक बरसातनि जो इम्कान आहे। सिंध सरकार समूरनि खातनि खे हाई अलर्ट जारी करे छॾियो आहे। सिंध हुकूमत पारां मोहाणनि खे बि उन समुंड में वञण खां पासो करण जी हिदायत कई वई आहे। इन सिलसिले में माहौलियात वारे सूबे वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त मुल्क जे ॿिनि सूबनि वांगुरु सिंध में बि वक़्फ़े सां 30 अप्रैल खां 5 मई ताईं गजगोड़ सां बरसाति पवण जो इम्कान आहे। थर जो सीनियर साफ़ी गाज़ी ख़ान नूहड़ियो जो वालिद दोस्त मोहम्मद नूहड़ियो 17 सालनि जी जमार में लाॾाणो करे वियो। मुरीद शाह भरिसां खंभड़ा थाणे जे साम्हूं वेगी माउ जो मासूम ॿारड़नि खे कमरे में क़ैद करे वहशाणो तशदुद। वेगी माउ 11 सालनि जी यतीम निगरी ईमान खे 1 साल ताईं घर जे कमरे में क़ैद रखियो ऐं उन ते वहशाणो तशदुद कयो, जंहिंजी वीडियो पिणु वायरल थी, जंहिंखां पोइ औरत खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त गिरफ़्तारी बाद औरत खे बासर जे चवण ते आज़ादु कयो वियो। शहजादपुर में पुलिस ऑफिसर सॾाए दुकानदार खां फुल लूट कंदड़ औरत खे 2 साथी जवाबदारनि समेत गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस मूजिबि गिरफ़्तार कयल नूरबानो पुलिस जी बरतरफ़ अहलकार आहे। साणस गॾु गिरफ़्तार थियल अली बख़्श उमराणी सागड़ थाणे ते क़त्ल केस में इश्तिहारी करार ॾिनल आहे, जॾहिं त जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। औरत समेत 3 जवाबदारनि खे अदालत 14 ॾींहनि जे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिले छॾियो।
तहरीक इंसाफ़ ऐं हुकूमत विच में ॻाल्हियूं जारी। PTI जे वफ़द में शाह महमूद कुरैशी, फवाद चौधरी ऐं बैरिस्टर अली ज़फ़र शामिल आहिनि, जॾहिं त हुकूमत पारां सागडार आज़म नज़ीर तारड़, ख़्वाजा सैद रफ़ीक़, यूसुफ रज़ा गीलानी, नवीद कमर ऐं किश्वर ज़ोहरा ॻाल्हियुनि में शामिल आहिनि। ज़रीन मूजिबि PTI वफ़द चूंडनि जे तरीक़ेकार बाबति इमरान ख़ान जो मौक़िफ़ हुकूमत ताईं पहुचाए छॾियो। वाज़े रहे त सुप्रीम कोर्ट सियासी पार्टियुनि खे इलेक्शन जे हवाले सां ॻाल्हियुनि जी सलाह ॾिनी हुई, जंहिं बाद हुकूमत ऐं PTI विच में ॻाल्हियूं शुरू थियूं आहिनि। जॾहिं त JUI PTI सां ॻाल्हियुनि जे अमल में शामिल थियण खां खुतो जवाबु ॾेई छॾियो आहे। मौलाना फज़लुर रहमान पार्लियामेंट में आइन जे दिफ़ा में जलसा करण जो ऐलान कयो आहे। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त वज़ीर आज़म आॾो वाज़े कयो अथऊं त PTI सां ॻाल्हियुनि जे हक़ में न आहियूं, असां सेनेट में बि ॻाल्हियुनि जे अमल जो हिसो न थींदासीं। हुन चयो त सुप्रीम कोर्ट हिकु पासे चवे थी ॻाल्हियुनि सां को वास्तो न आहे, ॿिए पासे हथोड़ो ॾेखारींदे चवे थी त फ़ैसिलो बरक़रार आहे। कोटड़ी वासीअ पसंदि जो परणो कंदड़ नौजवान ज़ाल सां गॾु बुरको पाए सिंध हाई कोर्ट पहुतो। सिक्योरिटी अमले खेसि चेकिंग दौरान सोघो करे बुरको लहरायो त नौजवान पकड़िजी पियो। सिक्योरिटी इंचार्ज सकीना भट्टी कोटड़ी वासी नौजवान सिकंदर अली खे सिजावल वासण नारी कंवल समेत पाण अदालत में पेश करे छॾियो। नौजवान सिकंदर ॿुधायो त घरां निकिरी पसंदि जो परणो करण बाद ज़ाल जा माइट मुतमार धमकियूं ॾेई रहिया हुआ। उन्हनि जे ख़ौफ़ मां आऊं बि औरतुनि जा वेस करे बुरको पाए पहुतो आहियां। नारी ॿुधायो त पसंदि जी शादी बाद माइटनि मुड़ुस समेत क़तल जूं धमकियूं पई ॾिनियूं, जंहिं करे तहफ़ुज़ लाइ अदालत पहुता आहियूं। लेडी अहलकार मूजिबि नौजवान खे असां अखियुनि में सुञातो त हू नारी नाहे, उन करे फौरी तौर मर्द अहलकारनि इंचार्ज खे ॿुधायो, जंहिं बाद नौजवान पाण कारो बुरको लाइ ॿुधायो त हूअ औरत नाहे। घोटकी भरिसां मुबीना पुलिस मुक़ाबले दौरान मारिजी वियल मदेजी जे ॻोठ नबिया आबाद वासी नौजवान शेर मोहम्मद कल्होड़ जे वारसनि मुक़ाबले खे कूड़ो करार ॾेई नौजवान जो लाश रखी एहतिजाजी धरणो हंयो। उन मौक़े ते जीजा कल्होड़ो, अनवर कल्होड़ो, मुनीर अब्बास कल्होड़ो ऐं ॿिनि चयो त असांजा नौजवान शेर मोहम्मद कल्होड़ो ऐं संस भाउ असगर कल्होड़ो रक्षा जा पैसा ॾियण लाइ घोटकी वियल हुआ, जिते चेकिंग दौरान पुलिस नौजवान शेर मोहम्मद खे भाउ असगर कल्होड़ो समेत रोकियो, जंहिं बाद पुलिस असगर खे छॾे हुनखे 80,000 रुपयनि समेत खंभे खणी गुम करे छॾियो। जंहिं बाद संस गिरफ़्तारी बाबति पुछण ते पुलिस कुझु बि न ॿुधायो। गुज़िरियल ॾींहुं ख़बर पई त शेर मोहम्मद कल्होड़े जो लाश घोटकी अस्पताल में पियल आहे। हुननि चयो त फौरी तौर पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। सिंध आबादगार इतिहाद जे अॻवाननि नवाब ज़ुबैर टालपुर ऐं ॿियनि इजलास में बरसातनि जी अॻकथी बावजूदि बरसाती पाणी जे कुदरती गुज़रगाहनि जी बहाली न थियण ते ॻणती जो इज़हार कंदे चयो आहे त पाणी जा कुदरती रस्ता बहाल न थिया त गुज़िरियल साल वांगुरु आबादगारनि खे खरबें रुपयनि जो नुक़सानु थींदो। फौरी तौर ते जंगी बुनियादनि ते पाणी जे निकाल जा कुदरती रस्ता बहाल कया वञनि। हुन चयो त मौसमियात खाते सिंध में तूफ़ानी बरसात जी अॻकथी कई आहे। गुज़िरियल बरसातनि जो अञा अज़ालो ई न थियो आहे त मथां वरी ॿियूं बरसातूं शुरू थी रहियूं आहिनि। चीफ जस्टिस सॼे मुल्क में हिकु वक़्तु चूंडूं कराइण जी दरख़्वास्त जे ॿुधणी में चयो आहे त अदालत ॻाल्हियुनि ते मजबूर नथी करे सघे। असां न का हिदायत जारी करे रहिया आहियूं, न ई का टाइम लाइन जारी करे रहिया आहियूं। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में जस्टिस एजाज़ुल अहसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते ॿधल बेंच दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अटार्नी जनरल आगाह कयो त 19 अप्रैल ते हुकूमत ऐं अपोज़िशन जो पहिरियों राब्तो थियो, जंहिं बाद मुलाक़ात पिणु थी। शाह महमूद कुरैशी बाइख़्तियार आहे। हुन चयो त सेनेट चेयरमैन हुकूमत ऐं अपोज़िशन खे ख़त लिखी ॿिन्ही खां 4-4 नाला घुरिया आहिनि। सेनेट वफ़ाक़ जी अलामत आहे, तंहिं करे सेनेट चेयरमैन खे ॻाल्हियुनि जी कोशिश लाइ चयो वियो आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त सेनेट चेयरमैन न हुकूमत जो नुमाइंदो आहे न अपोज़िशन जो। हू इजलास घुराईंदो, उन में बि वक़्तु लॻंदो। हुकूमत ॻाल्हियुनि में संजीदा आहे त पाण क़दम खणे। अदालत ॻाल्हियुनि लाइ मजबूर नथी करे सघे। अदालत रुॻो आइन ते अमल चाहे थी, जीअं तकरार जो हल निकिरी अचे। जॾहिं त ॿिए तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी असेंबली मां 180 मेंबरनि जी हिमायत सां एतमाद जो वोट हासिल करण में कामयाब थी वियो आहे। क़ौमी असेंबली जो इजलास स्पीकर राजा परवेज़ अशरफ जी सदारत हेठि थियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी असेंबली मां एतमाद जो वोट वठण जो फ़ैसिलो कयो हो।
पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी असेंबली में वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ ते एतमाद जो वोट वठण लाइ ठहराउ पेश कंदे चयो त सॼे मुल्क में अफ़वाहूं आहिनि। असां सॼी दुनिया खे ॾेखारणु चाहियूं था त पाकिस्तान जी पार्लियामेंट आइन ऐं जमहूरियत सां गॾु बीठी आहे। जॾहिं त स्पीकर मेंबरनि खे हिदायत कई त हू ठहराउ जी हिमायत में पंहिंजे सीटुनि ते बीहनि, जंहिं बाद ॻणप कई वई जंहिंजो अंग 180 थी वियो। वज़ीर अज़म ऐवान मां एतमाद जो वोट 172 बदिरां 8 इज़ाफ़ी वोटनि सां हासिलु कयो। जमायत इस्लामी GTA ऐं PTI जे इख़्तिलाफ़ी मेंबरनि वोटिंग में हिसो न वरितो। स्पीकर एतमाद जे वोट जे नतीजनि जो ऐलान कंदे हिदायत कई त एतमाद जो वोट ॾींदड़ मेंबरनि जा नाला क़ौमी असेंबली जी वेबसाइट ते रखिया वञनि। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह दावा कंदे चयो आहे त ग़लति आदमशुमारी खे कॾहिं बि क़बूल न कंदासीं। हुन वधीक चयो आहे त PTI जे एहतजाज ते घणो हैरान आहियां। जॾहिं कराची जी आबादी 16 लख ॻणप थी ऐं सॼी सिंध जी आबादी 4 करोड़ 17 लख ॾेखारी वई, जंहिं ते मूं CCI में सख़्तु एहतजाज कयो हो त उन वक़्तु सॼी PTI मुंहिंजे ख़िलाफ़ु हुई ऐं हैरत आहे त हाणे उहे एहतजाज करे रहिया आहिनि, जॾहिं त उन वक़्तु जमायत इस्लामी बि को ख़ासि एहतजाज न कयो हो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर।